हिन वक़्तु शिकारपुर जे नौजवाननि खां उन्हनि जा हाल पुछण था चाहियूं। असां सां ॿिया साईं मौजूदु आहिनि। जी साईं, अॼु तव्हां शिकारपुर में नौजवाननि सां गॾिजी करे एहतिजाज था कयो, कहिड़ा हक़ूक़ आहिनि, कहिड़नि हक़नि जे लाइ? असल हक़ीक़त इहा ई आहे त अदाजन तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त सिंध जे पढ़ियल लिखियल नौजवाननि जी महिनत खे मुतासिर करे माना हुन सां नाइंसाफ़ी कई, हुनखे माना तमामु पढ़ियल लिखियल नौजवान जे कलम ऐं अदब जी ऐं इल्म जी का इज़त नहीं कई। एॾो असांजो सिंध लेवल ते मुकमिल मुल्क लेवल ते हिकिड़ो IB जो मुतबर इदारो आहे जंहिं हिन नौजवाननि जी टेस्ट कई आहे ऐं हिन नौजवाननि साबित करे ॾेखारियो आहे त असां वटि हेतिरी एलियत आहे, असां वटि कलम बि आहे, किताब बि आहे, सिंध वटि अदब बि आहे, इल्म बि आहे। मगर अॼु हे पढ़ियल लिखियल नौजवान वीचारा परेशान आहिनि। हिन सां बाक़ाइदे धोखो कयो। 72 अरब रुपया हिननि ख़र्चु कया आहिनि इन टेस्ट जे हिसाब सां। हिन वक़्त ताईं हुनजो को तदारुक न आहे। 2023 खां वठी 24 गुज़री वियो, 25 हले थो। ऐं वॾी ॻाल्हि इहा ई आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सिंध जे नौजवाननि, सिंध जे वॾड़नि, सिंध जे नंढड़नि सभिनी जवाननि सांढे करे हिन खे टियों दफ़ो इक़्तिदार ॾिनो। 16 साल इक़्तिदार संभाली वेठा आहिनि मगर निंड पिया। ड्राइंग रूम वारी सियासत आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी मां नज़रियाती माण्हुनि जी ॾाढी कमी थी वई आहे। जीअं ॿुधंदा हुआसीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चारों सूबों की जंजीर है और मोहतरमा बेनज़ीर भुट्टो है, मगर अभी वो चीज़ नहीं है। बहुत बहुत दुख के साथ ये कहना पड़ता है कि हमारे पाकिस्तान पीपल्स पार्टी इतनी बहुत बड़ी अजीम पार्टी थी जिसमें इन लोगों को अभी वो नज़र ही नहीं है कि पढ़े लिखे लोग बच्चों को कैसे संभालना है, इस सिंध के वारिस को कैसे संभालना है। ये नहीं सोचते कि ये आने वाले वक्त के हमारे मेहमान हैं, ये हमारी ताकत है, मगर अपनी ताकतों को खुद कमज़ोर कर रहे हैं। ये कहाँ जाएंगे, किसके पास जाएंगे? यार बड़ा अफसोस तो ये है कि एक सिंध का सदर है, एक मतलब मुल्क का सदर है, 80 साल उसकी उम्र है, वो सदर बन सकता है। वज़ीर आज़म 78 साल का है, वो वज़ीर आज़म बन सकता है। चीफ जस्टिस 79 बरस का है, वो चीफ जस्टिस बन सकता है। मगर अफसोस की बात यह है कि हमारे सिंध के पढ़े लिखे 28 साल के बाद नौकरी के काबिल नहीं है। इन 73 की आइन में, इन पाकिस्तान के मुल्क के किसी आइन में इसका तदारक कौन करेगा? इसका पढ़े लिखे नौजवानों का इंसाफ कौन करेगा? खुदारा हम बिल्कुल मोतबर शख्सियत जितने भी हमारे आला अहदों पे फायज हैं सबको रिक्वेस्ट करते हैं कि इस पढ़े लिखे बच्चों के ऊपर नज़रसानी की जाए। ये सिंध के बच्चे नहीं, आपके बच्चे हैं, आपकी ताकत है, ये हमारे मुल्क पाकिस्तान की ताकत है, इसको संभालो, इसमें ही बनाइए। थैंक यू दोस्तों।